शहदादकोट का निवाई गांव साहिब खान लाशारी जो इस वक्त बुनियादी हकूक से महरूम तो है, मगर गुज़श्ता 7 सालों में गांव के बीचों बीच गुजरने वाले पानी की नहर में 4 से ज़ायद बच्चे डूबकर जाँ बाग हो गए हैं। इतने असांजा 6 मासूम ॿारड़ा शहीद थी विया आहिनि। उन खां अवल बलदियाती इलेक्शन जेको हाणे हींअर गुज़री वियो, असांखे ट्रांसफार्म जेको असांजो इलेक्शन खां अवल ख़राबु हुयो, उन खां बावजूदि हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा हुआ असां वटि अची कूड़ा दिलासा ॾेई करे आवाम खे इहो चयो त असां तव्हांखे 3 ट्रांसफार्म फिराम कंदासीं। ॿियो असां हिनखे तव्हांखे ठाहे ॾींदासीं, रोड ऐं थंभा बि असां तव्हांजा चेंज कंदासीं ऐं वाटर खे असां बि सेटिंग करे तव्हांखे सही नमूने सां ठाहे ॾींदासीं। पर अॼु ताईं को बि हिननि जो अमलो न आयो आहे। असां MP खे इहो गुज़ारिश कंदासीं, बाबा 6 चकर तूं हिते चूंडिजी आयो आहे, पर अॼु ताईं ॻोठ साहिब खान लाशारी हवाले सां कहिड़ो तरक़ियाती कमु थियो आहे अॼु ताईं असांखे वज़ाहत करे वञे। अॼु ताईं असांजो को बि हिते कमु न थियो आहे। अॼु तव्हां पाण ई ॾिसी रहिया आहियो, हीअ थंभो आहे जेको अॼु या सुभाणे किरण वारो आहे। हिते जेके जानी ऐं माली जेके नुक़सानु थींदो उन्हनि जो तादाद कोई बि पूरो न करे। हिन में तक़रीबन 1000 घर आहिनि जेके हिते हिन PP खे वोट ॾींदा आहिनि, सम्झे, ॿियो कंहिंखे बि न, माना PP जा वोटर आहिनि सभई। अॼु ॾींहुं ताईं माना शहदादकोट में हे जेको ॻोठ साहिब खान लाशारी ॻोठ आहे, माना ॾिसो को बि हिन में को सुठो चङो कमु को कोन थियल आहे। जेको बि अवामी नुमाइंदो अचे थो, जंहिं MP आहिनि जा जेके बि आहिनि उहे अचनि था, को बि हिते सुठो कमु नथा कराइनि। तव्हां ॾिसी सघो था, पोइ हिते हेॾे वाटर ॾिसो, हिन में जेके 2-3 ॿार मरी विया आहिनि, हिन में फोत थी विया आहिनि, वॾो सारो वाटर आहे। या बिजली जा जेको थंभा आहिनि, या रोड जो मसइलो आहे, या पाणी जो मसइलो आहे, असांजो को बि हिते हल न थियो आहे। जेके बि आला उहिदेदार आहिनि, जेके बि असांजा हितां वोट त वठी वञनि था, पोइ हिते ज़ाहिर नथा थियनि। अलाए वॾा मसइला आहिनि। हे तव्हां ॾिसो था साम्हूं वाटर न आहे, ईअं सम्झे शाख लॻो पियो आहे। हिते 5-6 मासूम ॿार मरी विया आहिनि। हिन में MP साहिब इहो चयो त हाणे हिनखे मां दीवार ॾेराईंदुमि, हे कंदुमि, पर हिते कुझु बि नथो थिए। 8-10 साल गुज़री विया आहिनि, का शइ कमकार थिए ई नथो। असांजा जरबर फिरी विया आहिनि, पानी गंदगी थी वियो आहे, नलका बलका ख़राब थी विया आहिनि। वॉश न्यूज़ से बात करते हुए गांव वालों ने मजीद कहा कि हमें मुंतखब नुमाइंदों से कोई मुलाजमत नहीं चाहिए, बस हमारे गांव साहिब खान लाशारी के जो बुनियादी मसाइल हैं वो हल करके दें। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शहदादकोट।